मां ॾिसां त भाई बेत में ॾोहिड़नि जा शौक़ीन हल तंहिंजे करे मां हिननि खे उहो ॿुधायो वञा त पोइ मूं पंहिंजे इल्म सां कहिड़ी वफ़ा कई मूं दीन सां कहिड़ी वफ़ा कई मूं जो 8 साल वेही क़ुर हदीस पढ़ियो त छाजे लाइ हिन जे लाइ इहो अलमियो आहे जेको असां सभिनी सां साम्हूं थींदो आहे ऐं ख़ासि तरह सां वरी जेके जलसनि जी अॻवानी करण वारा हूंदा आहिनि असांखे ख़बर आहे माण्हू छा चाहींदा आहिनि ऐं माण्हू चवंदा पिया साईं हिते हीअं बयानु कजो वरी हीअ शइ बि चई छॾिजो अबा छो असां को ज़र ख़रीद आहियूं जेकॾहिं ईअं ई बयानु करिणो आहे त पोइ गविया घुरायो गाना ॻाइणा घुरायो पैसनि वारा मुला मौलवी घुरायो जेके दीन खे विकिणनि अल्हम्दुलिल्लाह असांजो मज़हब दीन इस्लाम असांजो मज़हब दीन इस्लाम आहे पैसो ज़र या दौलत कान्हे का मुंहिंजा साईं हक़ जो पैगाम खणी माण्हुनि जे अॻियां पहुचाईंदा पोइ ख़ुशि थींदो त हुनजी मर्ज़ी आहे ना ख़ुशि आहे त हुनजी मर्ज़ी आहे ज़रूरत कान्हे का हिकु न रुसे हो त घोरी बाज सुभान अल्लाह बेशक माण्हुनि खे राज़ी करण लाइ पुछा हलिया केरु राज़ी थिए को चवंदो त चुप करे वेह को चवंदो त ॻाल्हाए को चवंदो त शेर पढ़ को चवंदो त बैत ॿुधा को चवंदो त नात ॿुधा को त चवंदो त बाबा मौलवी रुगो नातुनि जे आसरे थियनि आउं चवंदो आहियां ज़ौक़ ख़ातिर पढ़णु घुरिजे पर नात ॿुधणी आहे त पोइ नात खाना खां ॿुधो मुक़रर वाइज़ी जो इहो कमु कोन्हे ज़ौक़ ख़ातिर पढ़णु घुरिजे को हर्ज बि कोन्हे लाहे पाए माण्हू हुन ते बि न वेहे असल जेको दीन इस्लाम क़ुर और सुन्नत जी रोशनी में पैगाम माण्हुनि ताईं पहुचायो ही हाणे ताज़ो हिकिड़ी क्लिप पई हले तव्हां बि ज़रूरु सोशल मीडिया ते ॿुधी हूंदी हिकिड़ो मौलवी साहब आहे देवबंदनि जो रुमाल में लिकाए मूंखे ॻाल्हि करणु ईंदी कान्हे तंहिंजे करे सिधी करे छॾी देवबंदनि जो मौलवी आहे कराची जो आहे पाण खे सॾाईंदो आहे मुफ्ती तारिक आहे हेॾा मुंहिंजा फॉलोवर हल माण्हू चवंदो वॾो दीन इस्लाम जो पैगाम थो पहुचाए ख़बर आहे तो छा थो चवे चए थो नबी करीम अलैहिस्सलाम ते क़ुर नाज़िल थियो माज़अल्लाह 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 नबी साईं न को लिखणु ॼाणंदा हुआ न को पढ़णु ॼाणंदा हुआ क़ुर जी आयत नाज़िल थींदी हुई साहब खे हुज़ूर सॾींदा हुआ कॾहिं हज़रत ज़ैद बिन साबित खे कॾहिं ॿिए खे उनखे फरमाईंदा हुआ हीअ आयत लिखो पोइ आयत उहे लिखंदा हुआ चूंकि नबी साईं पाण पढ़णु ऐं लिखणु कोन ॼाणंदा हुआ तंहिंजे करे उन साहब खां लिखण में गलती थी वेंदी हुई तंहिंजे करे उहे ग़लतियूं हाणे बि क़ुर में मौजूद आहिनि उहो क़ुर जे आयत जो हवालो थो ॾे लनस्फ़अम बिन्नासिया 3 पारे में आहे सूरत इक़रा जे अंदरि उहा आयत आहे चए थो इहा ग़लति लिखियलु आहे 14 सदियूं गुज़री वियूं कंहिं मुस्लमान खे नज़र कान आई त कोई इहा ग़लति लिखियलु आहे हाणे साईं मोरी साहब देवबंदनि जो थियो आहे तो कहिड़ी दीन इस्लाम जी ख़िदमत करे थो हिकु त तूं हुज़ूर जी बेअदबी कई नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ तो इहो ॿुधायो त हुज़ूर लिखण बि कोन ॼाणंदा हुआ मुस्तफ़ा पढ़ण बि कोन ॼाणंदा हुआ ॿिए नंबर ते तो ग़लती इहा कई त क़ुर करीम साहब किराम सही तरीक़े सां कोन लिखियो उनजो मतिलबु इहा त तो क़ुर जे बारे में माण्हुनि में शक शुबहा पैदा थो करे इहा त क़ुर जी बि बेअदबी आहे असांजो ईमान आहे क़ुर जो ऐलान आहे ला यअतीहिल बातिल मिन बैन यदैहि वला मिन ख़ल्फ़िही ही अल्लाह जो वो क़ुरान जो बातिल न को इन जे अॻियां थो अची सघे न को बातिल उन जे पुठियां थो अची सघे वो अल्लाह जो कुरान जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून कुरान खे नाज़िल बि असां कयो आहे कुरान जा मुहाफ़िज़ बि असां आहियूं हिफ़ाज़त करण वारो बि उन जो अल्लाह आहे जे नबी साईं माज़ अल्लाह न ॼाणंदा हा त पोइ अल्लाह छो न ॿुधायो त महबूब ग़लति लिखियो वेठा आहिनि माना इहा ग़लतीअ जी निस्बत तो हुज़ूर ने बि कई अल्लाह जे क़ुरान ने बि कई त ख़ुदि अल्लाह जे तरफ़ कई हर पासे ने तौहीन कई वई मुंहिंजा ये सोशल मीडिया ते क्लिपूं हलनि थियूं माण्हू ॿुधनि था जेकॾहिं
उन्हनि जी तरदीद न कई वञे ऐं मुस्लमाननि खे अक़ीदे सही जे इस्लाह जे तरफ़ न आंदो वञे त पोइ वॾो अलम इहो थींदो मुस्लमान वीचारा ईअं ई बसि हलंदा रहंदा लंगर ऐं यारी ऐं मीलाद जे आसरे ते असुल शहरे जी वेंदी मुंहिंजा साईं लंगर बि आहे मीलाद बि आहे यारी बि आहे सभु कुझु आहे पर असुल मक़लूब उहो आहे जेको क़ुर ऐं सुन्नत रोशनीअ में सही रहनुमाई करे उहो तव्हांजो संजो